नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे दारावाहण खां ख़बर ॾींदा हलूं त कंडीयारो भरसान ॻोठ बदक में सैठार बिरादरी के घरन ते भरिया पुलिस जी चढ़ाई। पुलिस पारां चादर ऐं चो दीवारी जो तक़दस पामाल रवायती किरदार निभाईंदे मोहम्मद हसन सैठार के घर में घिड़ी औरतन ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। इन दौरान सख़्त तशद्दुद सबब हिकु औरत मसामात सकीना बेहोश थी वई है। इन दौरान ॻोठण पारां सख़्त एहतजाज कंदे पुलिस के घेरे में आणे वरितो, जंहिं सबब पुलिस फायरिंग कंदे भॼी वञण में कामयाब थी वई है। ॿिए पासे मसामात सकीना सेशन जज वटि पेश थी पुलिस खिलाफ दरख़्वास्त दाख़िल कराई है, जंहिं दरख़्वास्त ते नोटिस हणी इंक्वायरी लाइ एडिशनल सेशन जज कंडियारो खे हुकुम जारी करे छॾियो। ॿिए पासे मुतासिर औरत प्रेस क्लब नौशरो फेरोज़ पहुची एहतजाज रिकॉर्ड कराईंदे साफ़िन खे चयो त पुलिस असां सां ज़ुल्म कयो, असांजे ॿारनि औरतनि ते तशद्दुद कयो है। सुप्रीम कोर्ट जस्टिस IG सिंध SSP नौशरो फेरोज़ खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। ॿिए पासे भरिया सिटी थाणे जे ASI सिकंदर हाजियाणो पंहिंजो गुनाह लिकाइण लाइ पंहिंजे पटे भाइनि सां मिली भग करे ॻोठ बदक जे ग़रीब ॻोठण ऐं साफ़िन अब्दुल जब्बार सैठार समेत 11 ॼणनि ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल करे वरितो है। पुलिस जे अहिड़े अमल जे नौशरो फेरोज़ जे साफ़िन अब्दुल जब्बार सैठार ते कूड़ो केस दाख़िल थियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फेरोज़ खां मुतालबो करियूं था त मामले जी जांच कराए साफ़िन मथां केस ख़त्म कराए वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।